تعالى في كلامه المجيد والفرقان الحميد. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وقولوا للناس حسنا. وقال تعالى في مقام آخر: يا أيها الذين آمنوا لم تقولون ما لا تفعلون. وقال الله تبارك وتعالى في مقام آخر: إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. الله تبارك وتعالى जा एहसान आहिनि, अणगणिया करम आहिनि जो अल्लाह पाक तव्हां असांखे इशा जी नमाज़ बाजमात नसीब फरमाई। अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं महिरबानीअ सां ई हीअ दुनिया हले थी। हिन दुनिया जे अंदरि हर मखलूक चुरे पुरे थी, खाए पीए थी, साहु खणे थी। हिन दुनिया जो ज़रो ज़रो अल्लाह तबारक व तआला जे फज़ल ऐं महिरबानीअ सां हुक्म सां पंहिंजे पंहिंजे जॻह ते अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल ड्यूटियुनि ऐं कमनि में मसरूफ़ आहे ऐं पंहिंजे पंहिंजे अमल में पुख़्तो आहे। इहो अल्लाह तबारक व तआला जी हाकिमियत ऐं क़ादिरुल मुतलक़ हुजण जो दलील आहे। हज़ारों साल गुज़रिया आहिनि आसमान खे इन बुलंदीअ वारे सतह ते बीठे, ज़रे बराबरि हिन जे बुलंदीअ में कमी न आई आहे। न हिन जो कलर फिटियो आहे, न हिन जे बुलंदीअ में का झोल आयो आहे, हेठि थियो आहे, न हुन में झोल पियो आहे, न हुन में सीर आई आहे, न हुन जो को चापुड़ किरियो आहे। हज़ारों सालनि जे अंदरि बि ज़रे बराबरि कमी कान्हे। इहा अल्लाह तबारक व तआला जे कारीगरी ऐं कुदरत जो दलील आहे। हज़ारों साल गुज़रिया आहिनि, पाणीअ जे मथां हीअ ज़मीन आहे, इन ज़मीन जे मथां 18,000 कमो पेश मखलूक़ात, वरी इन ज़मीन जे मथां जबल बि, तव्हां असांजा घर बि, तव्हां असांजूं जॻहूं, उन्हनि जानवरनि जा ॿिरड़ बि जेके ज़मीनुनि में, जेके जबलनि में, जेके चुरियूं ऐं गारूं ठाहे करे रहनि था। हज़ारों साल गुज़रण जे बावजूद इन जे अंदरि काई तब्दीली न आई आहे। हा, जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला चाहे थो, जंहिं इलाइक़े खे उलट पुलट करणु चाहे, उबतो सुबतो करणु चाहे, त उनखे देरि कान थी लॻे। क़ुर पाक नाफ़रमान माण्हुनि जे सज़ा तौर ते अहिड़ा केतिरा ई मिसाल बयानु कया आहिनि। आद ऐं समूद जे क़ौम जे नाफ़रमानी जे करे जेका उन्हनि ते बर्बादी आई, उन्हनि जा मिसाल क़ुर पाक जे अंदरि मौजूद आहिनि। त उहे नाफ़रमान थी विया त असां उन्हनि खे आसमान खां मींहं जी सूरत ककर ॾेखारे उन मां बाहि वसाईसीं। लूत अलैहिस्सलाम जे क़ौम जे लाइ चयो वियो त नाफ़रमानीअ जे करे उन्हनि जे चकीअ खे ईअं खणी करे जिब्राईल अलैहिस्सलाम पंहिंजे पर ते अधु आसमान ताईं मथे खणी करे ऊंधो करे ईअं उछलायो। नूह अलैहिस्सलाम जे क़ौम खे नाफ़रमानीअ जे करे पाणीअ जे ॿोॾ जो अज़ाब ॾेई करे सभिनी खे ॿोड़े ग़रक़ करे तबाह ऐं बर्बाद कयो वियो। अल्लाह तबारक व तआला ईअं सालेह अलैहिस्सलाम जे क़ौम ते नाफ़रमानीअ जे करे जबल मां हिकु एॾो वॾो कड़काट रड़ कूक एॾी वॾी पैदा कई जो उन्हनि जूं दिलियूं फाटी पियूं। आद जे क़ौम जे माण्हुनि ते सुबुह जे टाइम ते एॾी सख़्तु हवा ऐं पथरनि जो मींहुं वसायो वियो, ईअं पिया सुबुह जे टाइम ते लाश उन्हनि जा, क़ुर पाक फरमायो ॼण त खजनि जा थोड़ पिया आहिनि, बुंड। हा, जे अल्लाह तबारक व तआला चाहे थो त पंहिंजे उन्हनि ज़मीन जे मशहूर मारूफ़ इलाइक़नि, शहरनि ऐं आबादियुनि खे उबतो सुबतो करे दुनिया जो नक्शो मटाए त उन जी मर्ज़ी आहे। वरन त हज़ारों साल गुज़रण जे बावजूद बि ज़मीन पंहिंजे उन असुल हालत ते आहे, न सिरी वई आहे, न अॻिते, न पोइते, न हेॾे न होॾे, पंहिंजे जॻह ते आहे। जे रब चाहे थो हिकिड़नि खे सबक़ सेखारण ख़ातिर, सज़ा ॾियण ख़ातिर, ॿियनि खे ॾेखारे हिकिड़नि खे सज़ा ॾे,
जीअं चवंदा आहियूं हिकिड़नि जी सज़ा ॿियनि जे लाइ सबक़ु, हिकिड़नि खे ॾेखारे त हिन खे सज़ा ॾिनी अथऊं सुधरो न त तव्हांजो असरु ॿेड़ो आहे त उहो करे सघे थो। हिन वक़्तु सोवात ऐं बोनीर जे इलाइक़े में जेके बरसाति तबाहियूं मचायूं आहिनि उनजो मिसाल तव्हां असांजे साम्हूं आहे, कंहिंखां बि ॻुझो कोन्हे। 5 मिंट पहिरियां ज़बरदस्त घर आलिशान आबाद हुआ, जबलनि ते बरसाति एॾी ज़ोरदार वसाई जो उन्हनि सॼनि घरनि खे भोरे मटीरियल बणाए वहाए गेले रस्ते में भरा विझी करे वहाए छॾियईं। 5 मिंटनि खां पोइ हुन जॻह ते कुझु बि कोन्हे। दुनिया जे अखियुनि ॾिठो असांजे मुल्क पाकिस्तान में, कलमे पढ़ण वारनि माण्हुनि जे मुल्क में, सॼी दुनिया में अहिड़ो मुल्क कोन्हे को जंहिंखे मंशूर ला इलाहा इल्लल्लाह जो हुजे। असांखे मिलियो, असांजे मुल्क में इहा सज़ा, हिकिड़नि जी सज़ा ॿियनि जे लाइ सबक़ु। जे तव्हां नथा मुड़ो, तव्हां नथा सुधरो त पोइ यादि रखो साॻियो ई रब आहे जंहिं नूह अलैहिस्सलाम जे क़ौम खे ॿोड़ियो हो, साॻियो ई रब आहे जंहिं लूत अलैहिस्सलाम जे क़ौम खे ऊंधो करे उछलायो हो, साॻियो ई रब आहे इब्राहिम अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में निमरूद खे मौत ॾिनो, कारून खे सज़ा ॾिनी, हामान खे ज़मीन जे अंदरि ॾिहायो। साॻियो ई रब आहे पंहिंजे हबीब अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं अबू जहल खे सज़ा ॾिनी। मके जे वॾनि सरदारनि खे मैदान बदर में ईअं सटराए कुटराए मारे करे उन्हनि खे ढेर कराए छॾियो जीअं दुनिया जे अंदरि कासाई कंहिं ढोर खे कुही करे उन्हनि जो गोश्त टुकड़ा करे हिकु जॻह ते ढेर कंदा। मिसकीननि ऐं ग़रीब साहबनि सबूरनि ऐं थोरी फ़ौज जे हथां उनखे मौत ॾियारायो, मार ॾियाराई। साॻियो ई रब आहे नाफ़रमाननि खे जीअं सज़ाऊं ॾियारींदो पियो अचे, अॼु बि असांजे साम्हूं असांजे मुल्क में नाफ़रमानी जे करे उनखे सज़ा मिले थी, तव्हां असांजे लाइ सबक़ु आहे। ईअं कोन्हे त पोइ असां वरी मस्जिद जा कख ऐं धोतल पोती आहियूं, असांखे जो सज़ा नथी मिले त माना असां गुनाह ई कोन था कयूं। रब तबारक व तआला जी ढर आहे, ढर। इन्नहुम यकीदून कैदा फमहिलिल काफिरीन अमहिलहुम रुवैदा वअकीदु कैदा इन्नहुम यकीदून कैदा वअकीदु कैदा फमहिलिल काफिरीन अमहिलहुम रुवैदा। अल्लाह से फरमाए तो असां ढर ॾींदा आहियूं। असांजे ढर मां ईअं न सम्झो त असांखे ख़बर कान्हे का, असांजे ढर मां ईअं न सम्झो त असांजे नज़र खां तव्हां मख़फ़ी आहियो, लिकियल हो, असांजे नज़र में नथा अचो। असांजे ढर मां ईअं न सम्झो त असांजी पकड़ खां कमज़ोर थी वई आहे, तव्हां ताईं नथी पहुची सघे। असांजे ढर मां ईअं न सम्झो त तव्हां ताक़तवर वॾा थी विया हो, हाणे तव्हांखे पकड़े नथा सघूं। तव्हांजे हैसियत ऐं तव्हांजे कद काठ खे ॾिसी करे या तव्हांजे ज़ाहिरी सूरत चाहत खे ॾिसी करे फरमाई त ढर ॾिनी आहे, ढर। इन ढर जो जेको फ़ाइदो ग़लति वठंदो उनखे सज़ा इहा बोनीर वारनि जहिड़ी मिलंदी। हिन वक़्तु जेके ज़ाहिरी इतलात मिलनि था त उन जॻह ते हिकु ज़िना आम थी वई, ॿियो शराब आम थी वियो। पहिरियां माण्हू उन जॻह ते वञी अल्लाह ताला जी कुदरत जो करिश्मो ॾिसण तफ़रीह करणु वेंदा हुआ। आहिस्ते आहिस्ते उन्हनि जॻहुनि ते होटल खुली विया, उन्हनि जॻहुनि ते जुआ जा अॾा खुली विया, उन्हनि जॻहुनि ते औरतुनि खे आणे करे औरतुनि सां फ़हाशी ओरियानी जी बाज़ार लॻाई वई, शराब जा अॾा आम जाम कया विया। पोइ जिन जॻहुनि ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे कुदरत जे करिश्मात खे ॾेखारण जे लाइ हसीन जमील बनायो हो, उन्हनि जॻहुनि ते हिननि पंहिंजे फ़हाशीअ बुराईअ जा अॾा जॾहिं खोलिया तॾहिं अल्लाह तबारक व तआला उनखे वहाए मैदान साफ़ करे ॾेखारियो। नूह अलैहिस्सलाम जे क़ौम वांगुरु मैदान ईअं तव्हांजो करे सघां थो। थोरो मिसाल आहे, हिते मां हिकिड़ो थोरो मिसाल ॾींदो वञा। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात जो इहो वाइदो आहे, उम्मत मुहम्मदिया ऐं ॿियनि नबियनि जे उम्मतुनि में सज़ा जो फ़र्क़ु आहे। अॻियनि नबियनि जे उम्मतुनि में का ग़लती थी वेंदी हुई, गुनाह थींदो हो जेको आम जाम थी वेंदो। हिकिड़ो गुनाह हूंदो आहे हेकड़ वेकड़ कंहिं माण्हूअ मां, बाक़ी आम माण्हू हिन गुनाह खां परे आहिनि। मिसाल तौर ते दूध खाइणु, को मुर्दार जानवर खाइणु या कंहिं में आदत कान्हे, ज़ाहिर कोन्हे। असांजे मुआशरे में को मुर्दार ढोर मरी वञे उनखे खाइण जी आदत कंहिं में कान्हे का, पर गिला करण जी आदत वरी सभिनी में आहे। गिला जी आदत सभिनी में आहे। औलाद पीउ माउ जी थी गिला करे, पीउ माउ औलाद जी गिला पियो करे, ॿियनि सां शिकायतूं, दोस्त दोस्त जी, भाउ भाउ जी, ज़ाल मुड़ुस जी, मुड़ुस ज़ाल जी, कोई वांदो कोन्हे। पोइ कंहिं में शिकायत थोरी
गिला थोरी त कंहिंमें घणी आदत थी वई आहे। क़ुरान पाक ख़ुदि फरमायो आहे वला यग़्तब बअदुकुम बअज़ा अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अख़ीहि मैतन फकरिहतमूह। हिक ॿिए जी ग़ीबत न कंदा कयो, गिला न कंदा कयो। साईं छो कोन कयूं? क़ुरान पाक फरमायो अयुहिब्बु अहदुकुम अन यअकुल लहम अख़ीहि मैतन फकरिहतमूह। छा तव्हां मां को बि पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाइण पसंदि कंदो आहे? साईं न, असां त पसंदि कोन कंदा आहियूं। अल्लाह ताला फरमायो पोइ गिला करणु ॼण त पंहिंजे मुअल भाउ जो गोश्त खाइण बराबरि आहे। मुर्दार खाधोसीं, गिला जी सज़ा मुर्दार खाइण जे बराबरि। उमूमन असां में ढूंढ खाइण जी आदत कान्हे, पर भाउ मरी वञे हुनजो गोश्त खाइण जी आदत बि कान्हे। गिला जे ज़रिए असां उहो साॻियो ई ॾोह, साॻियो ई सज़ा, साॻी बुछड़ाई कमाई वेठा आहियूं जंहिंजे तरफ़ असांजो तवजो कोन्हे को। सज़ा असांखे कोन थी मिले, डर आहे। हाणे आम जाम इहो गुनाह आहे, पर हुनजी सज़ा कोन्हे का। सज़ा बि जहिड़ो ॾोह तहिड़ी सज़ा, जहिड़ी ग़लती ओतिरी सज़ा, जहिड़ी लेवल जो ॾोह ओड़ी लेवल जी सज़ा। अल्लाह ताला जे ज़ात जो इंसाफ़ आहे इहो। वमा रब्बुका बिग़ल्लामिन लिल अबीद। क़ुरान पाक फरमायो आहे, अल्लाह से फरमाए थो मां पंहिंजे बाननि ते ज़ुल्म कोन कंदो आहियां। इन्नल्लाह ला युहिब्बुज़ ज़ालिमीन। ज़ुल्म खे, ज़ालिमनि खे पसंदि बि न कंदो आहे, पाण बि ज़ालिम कोन्हे। अल्लाह ताला जी ज़ात ज़ुल्म खां पाक आहे। बाक़ी सज़ा ॾींदो आहे। सज़ा कीअं ॾींदो आहे? जंहिं माण्हूअ जो गुनाह इनफिरादी आहे, इनफिरादी पंहिंजे मुंहं सां तन्हाईअ जो, सज़ा बि हुनखे तन्हाईअ जी मिलंदी। जंहिंजो गुनाह उमूमी आम, जंहिं तंहिं सां फशदी, जंहिं तंहिं सां फसाद, जंहिं तंहिं सां जहिड़ो, जंहिं तंहिं सां उलझो वेठो आहे, जंहिं तंहिं सां इख़्तिलाफ़ कई वेठो आहे, त पोइ उनजी बेइज़ती बि जंहिं तंहिं वटि थींदी। जिथे किथे सज़ा, जिथे किथे इज़त करंदसि, जिथे किथे माण्हू जे नज़रुनि मां किरंदो, जिथे किथे हुनखे माण्हू किराईंदा। जहिड़ी ग़लती ओड़ी सज़ा। इहो उम्मत मुहम्मदीअ में आहे। अॻियनि उम्मतुनि ऐं उम्मत मुहम्मदीअ में वॾो फ़र्क़ु इहो आहे त जेको गुनाह अॻियनि उम्मतुनि में आम हूंदो हो, बिलफर्ज़ ओड़ो ई गुनाह उम्मत मुहम्मदीअ में बि आम थो थी वञे। त अॻियनि नबियनि जे उम्मत में सज़ा इहा मिली आहे जो सॼी क़ौम हुन गुनाह में वई, ग़रक़ हूंदी, रड़ में मरी वई, ज़िलज़िले में मरी वई, आसमान तां विझ खिवण किरन मरी वई, ककर बरसात जा न पत्थरनि जा वसिया मरी वई सॼी क़ौम। पर उम्मत मुहम्मदीअ में साॻियो ई ॾोह हूंदो। अल्लाह तबारक व तआला हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां वाइदो फरमायो। हदीस कुदसी आहे, रिवाज जे अंदरि ईंदो आहे, क़ुरान पाक जूं सूरत हूद जूं आयतूं जॾहिं वइला मदियन अख़ाहुम शुअइबा वइला आदिन अख़ाहुम हूदा वलक़द आतैना मूसल किताब मिन बाद मा अहलकनल क़ुरून मिन बाद। ये आयतूं क़ुरान पाक जूं नबियनि जे क़ौमुनि ते सज़ा जा वाक़ियात जिन में बयान थियल आहिनि। उहे आयतूं जॾहिं नाज़िल थियूं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथड़ा खणी करे दुआ घुरी त मुंहिंजा रब मुंहिंजे उम्मत जे मथां त अहिड़ो अज़ाब नाज़िल न कजां। मुंहिंजे उम्मत खे गुनाह न ग़लतियुनि जे करे, कोताहिनि जे करे सॼीअ जो सॼीअ खे ईअं तबाह न कजां जीअं अॻियनि उम्मतुनि खे कोताहिनि जे करे सज़ाऊं मिलनि। अल्लाह ताला फरमायो ठीकु आहे, ठीकु आहे, न ॾिबी सज़ा। सोना नबी सज़ा आहे, अॻियनि खे बि सज़ा मिली आहे, सज़ा हिननि खे बि मिलंदी। हुननि खे गॾे ॾिनी अथमि सभिनी खे, हिक महिल सॼी क़ौम वई तबाह थी, तुंहिंजी उम्मत सज़ा खाईंदी, पर सॼी जो सॼी न। जिते ॾोह हूंदो उन इलाइक़े खे ॿोड़ींदुसि, जिते सज़ा हूंदी उते वबा पैदा कंदुसि, जिते जंहिंमें जेको फॉल्ट हूंदो उनखे ओड़ी सज़ा ॾींदुसि। अकेलो हूंदो अकेले खे, क़ौम गॾु हूंदी क़ौम खे, सॼी उम्मत न सही, सॼो मुल्क न सही, उते उते ज़रूरु ॾींदुमि जिते 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 ज़रूरत हूंदी आहे। मुंहिंजा भाइरो, उम्मत मुहम्मदीअ जे मथां जेका सज़ा ॾोहनि जी रखी वई आहे, उनजो मिसाल मां हीअं ॾियां। असांजो इहो कपिड़ो आहे न सॼो, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुंहिंजी उम्मत हिकु जिस्म वांगुरु आहे, क जसदिन वाहिदिन इनश्तका कुल्लुहु इनश्तका रअसुहु इश्तका कुल्लुहु इनश्तका बतनुहु इश्तका कुल्लुहु। रिवायत में हदीस में अहिड़ा लफ़्ज़ अचनि था, मुंहिंजी सॼी जो सॼी उम्मत हिकु जिस्म वांगुरु आहे। पोइ जेकॾहिं मथे में सूरु सॼो जिस्म बेक़रार, पेट में सूरु त बि सॼो जिस्म बेक़रार, आंगुर जे चीच में जेकॾहिं सूरु त बि सॼो जिस्म बेक़रार,
पेर में सूर तब सॼो जिस्म बेक़रार। मुंहिंजी उम्मत सॼी हिकु जिस्म वांगुरु आहे। मुंहिंजी उम्मत जे कंहिं बि हिकिड़े माण्हूअ हिकिड़े घर हिकिड़े खे तकलीफ़ फ़लस्तीन में सभु दर्द महसूसु कनि। नथा कनि त ॼण हिकु जिस्म ई न रहिया, नथा कनि त हिकु जिस्म ई न रहिया जे दर्द महसूसु नथा कनि त। कंहिं हिकिड़े मुस्लमान खे कुचलियो मारियो थो वञे, कंहिं हिकिड़े खे दसियो थो वञे, ॿोड़ियो थो वञे, कंहिं हिकिड़े जो हक़ ग़सब करे उनखे चीचलायो थो वञे, उम्मत मुहम्मदीअ नथी उनजे दर्द खे महसूसु करे त पोइ क जसदन वाहिदन में न रही। जॾहिं हिकिड़ो जिस्म न रहियो, उन जिस्म जो उहो कटियल उज़वो थियो त ज़ाहिर आहे उहो सड़ंदो। जीअं हिकिड़ो वणु आहे, तेसीं ताईं साओ हूंदो आहे जेसीं ताईं सभु टारियूं हुन में लॻल हूंदियूं आहिनि। जेका टारी हुन मां छिॼंदी आहे, किरंदी आहे, उहा वञी करे बाहि में पवंदी आहे। कोई कोन रियात कंदो आहे हुन सां, बाहि में पवंदी। जेको उम्मत जे इन इतिहाद मां टुटंदो, चवंदो त मुंहिंजो छा वञी पाण ॼाणनि, उनखे अल्लाह तबारक व तआला ईअं साड़ींदो जीअं काठी सड़ंदी आहे बाहि में। कीअं सड़ंदो? कॾहिं हसद ॾींदुसि, हसद हसद में सड़ंदो, नेकियूं सड़ंदसि। तकबर में ईंदो, तकबर जे ज़रिए हड़ वेंदसि। फ़ख्र में मुब्तला थींदो, वॾाईअ में ईंदो, पंहिंजी हड़ विञाईंदो। कॾहिं एतिरो ज़ोर ॾींदुसि, ताक़त उहिदो मनसब एतिरो ॾींदुसि जो ज़ालिम बणिजंदो, हड़ विञाईंदो, ॾींदुसि, साड़ींदुसि। पर उहो सज़ा ऐं उहो साड़, उहा सज़ा जी कैफ़ियत आम माण्हू खे नज़र न ईंदी। उनखे ख़बर हूंदी जे ज़िंदा दिलि हूंदो त माण्हुनि जे साम्हूं मां सही सलामत बीठो आहियां, मुस्कुरायां थो। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो अंदरि कीअं छिगल आहे, मूंखे ख़बर आहे त कीअं मुंहिंजे अंदर खे रब तबारक व तआला सज़ा ॾेई करे हीअं झोरियो आहे। माण्हुनि खे मां ॿुधायां कोन थो, माण्हुनि जाॾो हीअं मुस्कुराए ख़ुशि अख़लाक़े सां बीठो आहियां। माण्हू सम्झनि था त मुल्क जो सदर आहे, माण्हू सम्झनि था वज़ीर आज़म आहे, माण्हू सम्झनि था AC आहे, DC आहे, SP आहे, DSP आहे, वॾे उहिदे वॾे मालदार जे हैसियत सां वॾो कारोबारी माण्हू आहे, वॾी शख़्सियत आहे। मूंखे ख़बर आहे त मुंहिंजा जेके फलाणा फलाणा ॾोह छलनि मूंखे खोखनि था, उन्हनि जी जेका मूंखे बीमारियुनि जे सूरत में सज़ा मिली आहे, माण्हुनि जे चङनि भलनि जे इज़तुनि में किरियो आहे मूंखे जेका सज़ा मिली आहे, चङनि भलनि जॻहुनि ते मुंहिंजी बेइज़ती जेका थी आहे सज़ा मिली आहे, मूंखे ख़बर आहे त मां पंहिंजे ॾोहनि जूं सज़ाऊं कीअं थो काटियां। माण्हू खे ख़बर न आहे। रब तबारक व तआला उन बंदे ज़िंदा दिलि माण्हूअ खे इहे शयूं महसूसु कराईंदो आहे। इहा संदन गुनाहनि जी सज़ा आहे जेका अल्लाह तबारक व तआला हुज़ूर जन सां वाइदो कयो आहे त इज्तिमाई न ॾींदुसि सज़ा, ईअं ज़रूरु ॾींदुसि। जीअं हिकिड़े माण्हूअ जो मौत ॿियनि जे लाइ नसीहत हूंदो आहे न त तयारी कयो सुभाणे तव्हां ते बि ईंदो, ईअं हिकिड़े जी सज़ा ॿियनि जे लाइ नसीहत हूंदी आहे त मुड़ी वञो न त अहिड़ी सज़ा ॾींदोमांव। पोइ असां में आम कोताहियूं निकिरियूं। अॼुकल्ह कूड़ जी वापार धंधे कारोबार में कूड़ जी आम जाम बीमारी आहे। परायो हक़ जंहिंखे बि थोरो बि मौक़ो मिलो न कमाईंदो, इहा आम बीमारी आहे। वॾनि में ऑफिसरनि में त ठहियो छॾियो उन्हनि खे, उहे त मशहूरु आहिनि। नंढे कंहिं ॿार खे, पुट खे, कंहिं छोकिरे खे ॾिबो न 50 रुपया 100 रुपया सौदो वठी अचो, उन ॿार में बि आदत पइजी वई आहे। जेकॾहिं 2 रुपया बचंदसि त खपी आहे, 100 पैसा पूरा थिया, 10 रुपया बचंदसि उतां जी शइ वठूं खपाए। नंढनि ॿारनि में इहे आदतूं काॾां आयूं? जॾहिं त असांखे इहे बुरायूं कंदे उन्हनि ॾिठो आहे, असां वटां सिखिया आहिनि। हर नंढे वॾे में ग़लति ॻाल्हाइण जी आदत आहे, उबतो सुबतो गार गंद करण जी आदत आहे। किथां आयूं इन नंढनि में इहे बुरायूं? असां वटां उन्हनि ॿुधी करे सिखियूं आहिनि। इहे बुरायूं आम आहिनि। परायो हक़ खाइणु, गिला करणु, कूड़ ॻाल्हाइणु, इहे बुरायूं आम आहिनि। इन्हनि जी सज़ा बि तव्हां ॿुधी त आम हुजणु घुरिजे, पर रब तबारक व तआला इन्फरादी सज़ा ॾींदो आहे। मन आमिल सालिहन फलिनफ्सी व मन असाअ फअलैहा। चङायूं कंदो त बि पंहिंजे लाइ, बुरायूं कंदो त बि पंहिंजे लाइ। चङायूं कंदो त सवाब मिलंदुसि, दर्जो बुलंद थींदुसि, हैसियत मिलंदुसि, पंहिंजे लाइ फ़ाइदो अथसि। बुरायूं कंदो त सज़ा बि पाण खे। पर बाज़ औक़ात माण्हू कॾहिं कॾहिं गुनाह कंदो आहे लिक छपनि, ॿियनि खे ख़बर न हूंदी आहे। बाज़ारि नेक लॻो घुमंदो वतंदो आहे, अछो उजरो साफ़ सुथरो, अहिड़ो जो माण्हुनि जे नज़र में हुनजी वॾी इज़त हूंदी आहे। माण्हू हुनखे नेक सम्झंदा आहिनि, सालियो सम्झंदा आहिनि, मुअज़्ज़ज़ सम्झंदा आहिनि। ऐं होॾां लिक छप में गुनाह मथां गुनाह कंदो थो अचे। हिन बुनियाद ते त मुंहिंजे गुनाह जी ख़बर कंहिंखे बि कोन्हे। हाणे दिलेर थी वियो आहे। पहिरियां डिजी डिजी कंदो हो, आहिस्ते आहिस्ते पोइ हिरी वियो त दिलेरी सां पियो गुनाह करे। चवे पियो कंहिंखे बि ख़बर कान्हे। वरी कंहिं महिल दुआ पियो घुरे, चवे थो त मुंहिंजा रब साईं तुंहिंजा वॾा मूं ते करम आहिनि, वॾा अहसान आहिनि।
मूं जहिड़े ॾोहारीअ बंदे खे बि तो इज़त ॾिनी आहे, दौलत ॾिनी आहे, शाहूकारी ॾिनी आहे, माण्हुनि में मुअज़्ज़ज़ आहियां, मोहतरम सॼो थो वञा, तुंहिंजा किरोड़े करम आहिनि, मूं जहिड़े ॾोहारीअ बंदे सां बि तो हिसाब न कयो, मूंखे नवाज़ियो आहे। रब साईं तुंहिंजे नवाज़िशुनि जी इंतिहा ई कान्हे, पर मूं जहिड़े बेक़दरे इंसान जे ॾोहनि जी बि इंतिहा कान्हे। मां बेक़दरो सही, तूं क़दरदान सही, रब साईं तुंहिंजा एहसान आहिनि। ईअं चवंदो आहे त कंहिंखे ख़बर कान्हे, पर मुंहिंजे रब मूंखे पोइ बि नवाज़ियो आहे। रब तबारक व तआला तब हुनखे सज़ा न ॾींदो आहे, तब रुसवा न कंदो आहे। बंदो चवंदो आहे कंहिंखे बि जो ख़बर न आहे त पोइ शायदि इहो गुनाह मूंखे ठहे थो, सूंहे थो, पियो हुजां, कंदो रहां बसि, न मुड़ंदो आहे। अल्लाह तबारक व तआला हुनखे सज़ा अजीब अंदाज़ में ॾींदो आहे। मिसाल ॾियां त पोइ दुआ घुरूं, देरि थी वेंदी। बनी इसराईल जे अंदरि हिकिड़ो आलिम हो, उन हिकिड़े दफ़े अल्लाह तबारक व तआला जा ॾो हथड़ा खणी दुआ घुरी, मुंहिंजा रब साईं हिन क़ौम में बहैसियत आलिम हुजण जे वॾी तो इज़त सां नवाज़ियो आहे, हालांकि मां ॾोही बि आहियां। रब साईं मूंखे ॾोहनि जी तो सज़ा न ॾिनी आहे। मुंहिंजा ॾोह अहिड़ा आहिनि जो उन्हनि ॾोहनि खे ॾिसी करे ॾिसिजे त मुनासिब हो त मूंखां दौलत खसिजी वञे हा, मूंखां शोहरत, नालो, मशहूरी, नेकनियती, माण्हुनि जे दिलनि ते अज़मत इहा खसिजी वञे हा मुंहिंजे ॾोहनि खे ॾिसूं था त। पर रब साईं पोइ बि तो मूंखां इहे शयूं न खसियूं आहिनि। तुंहिंजी वॾी महिरबानी आहे, तुंहिंजा वॾा करम आहिनि, तुंहिंजा वॾा एहसान आहिनि जो मूं जहिड़े ॾोहारीअ बंदे सां बि तो करम नवाज़ी कई आहे। अल्लाह तबारक व तआला दिल ते इल्क़ाउ कयसि त असां तोखे पंहिंजे ग़लतियुनि जी सज़ा ॾेई छॾी आहे, उन्हनि सज़ाउनि खे भोगींदो तो वठी। कम वक़्त तब तुंहिंजी अखि न खुली आहे, तब तुंहिंजी अखि न खुली आहे। हे हैरान थियो, तशख़सु फ़ीहिल अबसार, क़ुरान पाक तो फरमाए अहिड़नि ॻाल्हियुनि खे बयानु करण वक़्तु जॾहिं इंसान अचानक पंहिंजे कमनि कोताहिनि जे सज़ाउनि खे ॾिसंदो आहे, अखि पटिजी वेंदी अथसि। क़ुरान तो फरमाए त अखि पटिजी वई। इन्हनि आयतुनि जे इन्हनि टोटकनि में उलमा मुफ़स्सिरीन लिखियूं आहिनि इहे ॻाल्हियूं। उन आलिम सां ॻोरे बनी इसराईल वारे आलिम जूं अखियूं पटिजी वियूं त मूंखे पंहिंजे गुनाहनि जी सज़ा बि मिले थी, मां सज़ाउनि मां गुज़रां थो, पर मूंखे ख़बर कान्हे। अल्लाहु अकबर, एॾो मां कम वक़्त थी वियो आहियां, एॾो पोइते थी वियो आहियां, एॾो नाकारा थी वियो आहियां जो मां सज़ाउनि मां बि गुज़रां पियो, पर पोइ बि मूंखे अहसासु कोन थो थिए, महसूस नथो थिए त मां कंहिं ॾोह जी सज़ा मां गुज़रां पियो। या इलाहुल आलमीन, मूंखे ॻाल्हि सम्झ में न आई। तुंहिंजो फज़ल, तुंहिंजो महिरबानियूं तमामु वधियूं, तुंहिंजी सज़ा बि अहिड़े अंदाज़ सां मिली आहे जो मूंखे ख़बर न पई आहे। अल्लाह ताला फरमायसि, नमाज़ पढ़ंदो आहे? साईं हा। घणा भेरा? मूसा अलैहिस्सलाम जो उम्मती आहियां, 50 भेरा पढ़ंदो आहियां नमाज़। चवे थो 50 भेरा नमाज़ पढ़ंदो आहियां ॾींहं में। मूसा अलैहिस्सलाम जो उम्मत ते हुई न 50 भेरा नमाज़ फ़र्ज़, 50 भेरा नमाज़ पढ़ंदो आहियां। ॿियूं तस्बीहात इस्तिग़फ़ार बि कंदो आहियां। साईं सॼो ॾींहुं हिन में मसरूफ़ हूंदो आहे। 50 नमाज़ूं जो पढ़ंदो त 24 कलाकनि में बाक़ी टाइम घणो बचंदो, उन बक़ाया टाइम खे बि ज़िक्र फ़िक्र में गुज़ारींदो। चवण लॻो अल्लाह ताला जे ज़ात खे, या रब्बल आलमीन, 50 नमाज़ूं पढ़ंदो आहियां, बक़ाया टाइम बि ज़िक्र फ़िक्र में, इस्तिग़फ़ार तस्बीह में गुज़ारींदो आहियां, सज़ा त मूंखे बाज़ार कोन मिली आहे। अल्लाह ताला फरमायसि, इन्हनि नमाज़ुनि, इन्हनि ज़िक्रनि, इन्हनि फ़िक्रनि में दिलि लॻंदी आहे तुंहिंजी, ख़्यालु टिकंदो आहे तुंहिंजो, तवजो किथे हूंदो थी? बीठो हिते हूंदो आहे, घुमंदो ग़लति बाज़ारुनि मां पियो आहे, बीठो अतहियात में अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह कंदो वठंदो आहे, घुमंदो कारोबार में कूड़ हणंदो वठंदो आहे, दिमाग़ तुंहिंजो हुते आहे। तो ख़बर आहे इहे तुंहिंजो इबादतूं तुंहिंजे फ़िक्रात सां भरियल आहिनि। इन्हनि इबादतुनि मां नेक माण्हूअ खे जेका लज़त महसूस थिए, इहा लज़त ज़ाइक़ो तोखां मां खसे छॾियो आहे। ख़ुशू ऐं ख़ुज़ू जेको इबादतुनि में हुजणु घुरिजे, इहो तोखां मां खसे छॾियो आहे। इहा सज़ा छा काफ़ी कोन्हे? पोइ तो रुगो बसि ख़ुदकार मशीन तौर ते रुकू सजदो, निमाज़, रुकू सजदो, तिलावत, इस्तिग़फ़ार, तस्बीह, पाण खे ख़ुदकार मशीन, हिकिड़ी रिमोट, जीअं ही अॼुकल्ह अची विया आहिनि इहे रोबोट हिकिड़ो तो पाण खे बणाए छॾियो आहे। बसि तो हिकिड़ो रोबोट में छा दिमाग़ आहे छा? रोबोट खे को दिलि आहे छा? रोबोट खे खाइण पीअण जी ताक़त, ॾिसण जी ताक़त? मशीन आहे हिकिड़ी, रिमोट आहे हिकिड़ो, हुन में माण्हूअ जे हथ में आहे, उनखे हणंदो त उहो चुरंदो,
कुतो हूंदो त कुतनि सां विढ़ंदो, पर एतिरी सम्झ कानसि का त साम्हूं कुतो आहे मूंखे चक पाईंदो त मां पोइ ते बि थियां। ॿिया कुता चढ़ंदसि पिया पर बीठो आहे। रोबोट जो छो, बाहि जे वेझो वेंदो, माण्हू हूंदो त बाहि भड़को खाईंदी त पोइ ते सुरंदो, जे रोबोट आहे त सुरंदो ई कोन। इहा सम्झ रोबोट खे कान्हे। पोइ तूं बि हिकिड़ो रोबोट आहे, उथी थो वरी वेही थो वरी खाई थो वरी पी थो, बसि तोखां मां इबादतुनि जी लज़त खसे छॾी आहे। इहा सज़ा थोरी आहे। उनजो पोइ दिमाग़ खुली वियो त वाकई एॾो वॾो अरसो गुज़रियो आहे, मुंहिंजे तन्हाईअ जे गुनाहनि जी सज़ा बि मूंखे तन्हाईअ में अहिड़े अंदाज़ में मिली आहे जो मुंहिंजी हड़ वई आहे हली, मूंखां ख़ुशू ख़ुशू खसिजी वियो आहे। पोइ हुनखे अहसासु थियो हिन शइ जो। हाणे असां हिन वाक़े मां थोरो सबक़ पिराइण तौर ते खणी अचूंसि पंहिंजे ज़िंदगीअ जे मथां, थोरो अखियूं ॿूटे करे पंहिंजे जीअं में जाती पाए ॾिसूं। असांखे पंहिंजे इनफरादी तन्हाईअ जे गुनाहनि जी सज़ा ज़रा अहिड़े तरह सां त न मिली आहे। ज़रा जाती पाईंदासीं त हर हिक जे दिलि में ठकाव निकिरी वेंदा त वाकई दिलि जी धड़कन ज़रा थोरे वक़्त जे लाइ बीही वेंदी या तेज़ थी वेंदी त वाकई पोइ असांखे बि त पंहिंजे गुनाहनि जी सज़ा मिली चुकी आहे, मिले पई थी, हुन मां गुज़रूं पिया था, त बि कोन था सुधरूं। अञा कॾहिं सुधरंदासीं? अञा कॾहिं मुड़ंदासीं? अल्लाह तबारक व तआला अहिड़नि गाफ़िल इंसाननि खे बि छॾियो न आहे, अहिड़नि इंसाननि खे जिन खे डर ॾिनी आहे। जॾहिं उन्हनि खे इन शइ जो अहसासु थियो त मूंखे यार पंहिंजे कोताहिनि जी सज़ा बि मिली चुकी आहे पर मूंखे महसूसु न थियो आहे, हाणे मञियो, महसूसु बि थियो, मञियो बि, सम्झी वियुमि त वाकई मूंखे ॾोहनि जी सज़ा मिली आहे। छा कयां? अहिड़नि बाननि खे बि अल्लाह तबारक व तआला सॾियो आहे। या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम, ओ इंसान तोखे मां रब करीम खां कहिड़ी शइ भुलायो आहे, धोखे में दुआ हली आहे मुंहिंजे दर ते। इहे ज़िंदगीअ जा कयल ॾोह, ज़िंदगीअ जूं कोताहियूं सचाईअ सां मुंहिंजे दर ते अचे, मूंखां माफ़ी घुर त तुंहिंजा माफ़ कयां। रब तबारक व तआला असांखे छॾियो ई न आहे। असां इंसाननि पंहिंजे रब जे ज़ात खे विसारियो आहे। असां गाफ़िल आहियूं। इहो असां में दर्द छो कोन थो अचे, इहो फ़िक्र असां में छो कोन थो अचे, इहा सोच असांजी छो नथी तब्दील थिए? अफ़सोस जो असां क़ुर पाक जे इन तालीम खे सम्झण खां क़ासिर आहियूं, खुटल आहियूं, परे आहियूं। क़ुर पाक जी तालीम असां वटि कोन्हे। दुनिया जूं सभु तालीमूं सिखंदा आहियूं, क़ुर न सिखिया आहियूं, सोणे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी हदीस न सिखिया आहियूं। असां हिन सची तालीम खां गाफ़िल आहियूं। तॾहिं दुनिया जे हर शइ में तरक़ी कई आहे, दीन में तरक़ी न कई आहे, इख़लास में तरक़ी न कई आहे, इबादत में ख़ुशू ख़ुज़ू में तरक़ी न कई आहे, बाक़ी हर शइ में तरक़ी कंदा था वञूं। अल्लाह ताला शाला तव्हां असांखे पंहिंजे दीन में बि तरक़ी नसीब फ़रमाए, तव्हां असांजे कमनि कोताहिनि खे माफ़ फ़रमाए, ॿुधण ऐं ॿुधाइण खां पोइ आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाह।